नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त के जुडो में खबर ॾींदा आहियूं। टाउन कमेटी जुडो जे साम्हूं मेन स्टेशन रोड ते गुज़िरियल रात 2:30 बजे धारे दुकानन मथां गुज़रंदड़ बिजली जी तार मां शॉर्ट सर्कट थियण सबब कखन सां ठहियल होटल जी छित खे बाहि लॻी वई ऐं होटल अंदर पयल गैस सिलेंडर फाटी पियो, जंहिं सबब बाहि बेहतर वधी वई ऐं भरपासे जूं केबिनूं, होटल ऐं फ्रूट जी दुकानन समेत दर्जननि कारोबारी मर्कज़ सड़ी रख थी विया। होॾां टाउन कमेटी इंतजामिया जुडो जी फायर ब्रिगेड गाॾी वरण खां ख़राब पयल आहे, जंहिं सबब भरपासे जे शहरनि वॾे तइदाद में गॾिजी पंहिंजी मदद पाण त मुसलसल 2 कलाकनि ताईं पाणी हारे बाहि ते ज़ाब्तो आणे वधीक नुक़सान थियण खां बचाए वरितो। होॾां शहर जे सियासी समाजी धुरनि जे एडवोकेट मुमताज़ कोसो, अयाज़ कोसो, देशी न्याज़, देशी अब्बास अहिड़े वाक़े ते अफ़सोस जो इज़हार कंदे चयो त अरबें रुपयनि जो बजट रखंदड़ टाउन कमेटी जुडो जी फायर ब्रिगेड गाॾी वरण खां नाकारा हालत में बीठल आहे, पर कामोरा तेल जी मुद लखें रुपयनि जा कूड़ा बिल पास करे अवामी नाणे जे फुल लुट करे रहिया आहिनि। हिननि समूरनि वस वारनि खां मुतालबो कयो त पौरतन जे थियल नुक़सान जो मुआवज़ो ॾेई जुडो शहर के फायर ब्रिगेड गाड़ी फराहम कई वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।